कुंभ टाउन की सफ़ाई अमले पारां 8 ॾींहं बि कम छॾ हड़ताल जारी। शहर में गंदगी जा ढेर लगी विया। कुंभ टाउन की सफ़ाई अमले पारां गुज़िरियल 8 ॾींहं खां पघार न मिलण ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल जारी है। जॾहिं इन सिलसिले में सफ़ाई अमले के मुलाज़िम अकरम शेख जिनसार अली शेख बिन कुंभ में 8 ॾींहं भी एहतजाजी कैंप हणंदे मेन स्टॉप ते धरणो है। इन मौके ते सफ़ाई अमले के औरतुनि ऐं मर्दनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त कुंभ टाउन कमेटी जे टाउन ऑफिस पारां असां जूं 2 महीननि खां पघारूं बंदि कयूं आहिनि। असांजा बचड़ा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। असां पिनण ते मजबूर थी विया आहियूं। हुननि चयो त कुंभ टाउन जो बिलदार असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे त तव्हां हितां सामान खणी लॾी वञो। हुन मुताबिक़ त मामले जो नोटिस वठी रहियल पघारूं ॾिनियूं वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। 2 महीना थी विया आहिनि, हिकिड़ी पघार फिटी था कनि, हाणे हिकिड़ीअ खे वरी 2 महीनो पुॼण वारा नथा अचनि। ऐं पकनि जो साईं डिफरेंस रहियल आहे साईं, जेको आहे डिफरेंस रहियल आहे। हिकिड़ी पघार रहियल आहे साईं असां पकनि जी। मुंहिंजे पुराणे खे 3 साल थी विया आहिनि, मोए कैंसर में रुपयो ई न ॾिनो अथनि। ज़ुल्म कयो आहे टोन ऑफिसर ऐं चेयरमैन कहर कयो असांखे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।